अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सिर। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधी 146 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 17,795 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,696 नवां केस रिपोर्ट। 5,496 मरीज़नि जी हालत गणती जोगी। सिंध खां पोइ वफ़ाक़ी सतह ते बि पाकिस्तान में कोरोना वायरस जे ॿिनि वधीक नवनि क़िस्मनि जी तस्दीक़ आहे। नेशनल हेल्थ सर्विसिस वारी वज़ारत जो चवणु आहे त पाकिस्तान में कोरोना जा वधीक 2 क़िस्म साम्हूं आया आहिनि, जिन में अफ्रीकी ऐं ब्राज़ीली वायरस शामिल आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत FIA ऑफिसर डॉक्टर रिज़वान खे खंड स्कैंडल जी जांच टीम जी सरबराही जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे त डॉक्टर रिज़वान पंहिंजी टीम सां गॾु खंड स्कैंडल जी जांच जारी रखे, पर संदसि टीम एडिशनल DG FIA अबूबकर खुदाबख्श खे रिपोर्ट कंदी। मजदूर के लिए कोई छुट्टी नहीं होती है, मजदूरों के नाम पे सब छुट्टी मिलती है। अॼु सिंध समेत दुनिया में पोरियतनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। कोरोना वायरस सबबि लखें पोरियत बेरोज़गारी जो शिकार। शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़द करण जो सिलसिलो जारी। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो पोरियतनि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम संदसि चवणु आहे त पाकिस्तान जी तरक्की में मज़दूरनि जी ख़िदमत खे सलाम पेश कयां थो। एहसास प्रोग्राम तहत मज़दूरनि जी मदद कई वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त अॼोको ॾींहुं मज़दूरनि जे वक़ार जी अलामत आहे। हुकूमत मज़दूरनि ऐं संदनि घर भातियुनि लाइ कमु करे रही आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मज़दूरनि जे आलमी ॾियारे ते पैगाम। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिलेक्टेड हुकूमत मज़दूरनि लाइ तबाही साबित थी। मज़दूरनि जे हक़नि जो तहफ़ुज़ पीपल्स पार्टी जो नज़रियो आहे। शहीद भुट्टो जे ॾिनल आइन में ब्लू कॉलर वर्कर्स लाइ कलम शामिल आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां टैक्स उगाड़ी में बाद ते SBR जी वाखाण अप्रैल में 384 अरब रुपया उगाड़िया विया। गुज़िरियल साल हिन अरसे में 240 अरब रुपया उगाड़िया विया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट चवे थो, गुज़िरियल साल जी भेट में 57% वधीक उगाड़ी कई वई। पॉलिसियुनि मां ज़ाहिर थिए थो त मईशत बहाली तरफ़ वधी रही आहे। सिंध जे पोरियतनि लाइ ख़ुशख़बरी। सिंध हुकूमत अॼु खां बेनज़ीर भुट्टो मज़दूर कार्ड जारी करण जो ऐलान करे छॾियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बेनज़ीर भुट्टो मज़दूर कार्ड जो इफ़्तिताह कंदो। रेड़ो लॻाईंदड़ बस ड्राइवर, कंडक्टर, ॾियारीदार मज़दूर ऐं गॾु हलाईंदड़नि खे कार्ड मिलंदो। पोरियतनि ऐं संदनि ख़ानदान खे मुफ़्त इलाज जी सहूलियत मिलंदी। हादसाती मौत जी सूरत में पोयरनि खे मुआवज़ो अदा कयो वेंदो। लखी गुलाम शाह में अगवा थी वियल ठुलवासी अब्दुल मजीद सरकी ऐं सुहारो पहोर जी बाज़ियाबी लाइ क़ौमी शाहराह ते धरणो। टायरनि खे बाहि ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं क़तारूं लॻी पयूं। अॻवाणनि जो चवणु आहे त मुग़मिन जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। कोयटा भरिसां किला सैफुल्ला जे ॻोठु गड़ंग वटि कोच ऐं कार में टकर। 4 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। फ़ौतियुनि जी सुञाणप न थी सघी। लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॼाम नवाज़ अली वेझो ॻोठ तलाशा ख़ासकेली बिरादरी जी बिंदरियनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल मोहम्मद याक़ूब ख़ासकेली ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। ऐं नवदेरो ऐं भरपासे में ओड़ी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई। उरड़ी विगे ॿाड़ो फ़ौत, केतिरा ई ॿाड़ा बीमारी में वकोड़जी विया। रहवासी गिणती में वरतल इंतिज़ामिया निंड सुतल।